अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसो पिया फास्ट न्यूज़। मां आहियां साजिद कोराई। ख़बर शामिल कंदासीं हालाणी मत हालाणी विचो ॻोठ पीर वतियो वासी उन्नड़ बिरादरीअ पारां ॾोहारी क़िस्म जे ख़ासि केली बिरादरीअ जे माण्हुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब हालाणी अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो। उन्नड़ बिरादरीअ पारां गुलाम यासीन उन्नड़, खमीसो खान उन्नड़, ज़फ़र उन्नड़, मोहम्मद अफ़ज़ल उन्नड़ ऐं ॿियनि जो प्रेस क्लब हालाणी अॻियां ख़ासि केली बिरादरीअ जे लियाकत ख़ासि केली, सारंग ख़ासि केली, मिठू खान ख़ासि केली ऐं ॿियनि पारां धमकियूं ॾियण ऐं नेक मर्द यूसी वाइस चेयरमैन फैज़ मोहम्मद उन्नड़ ख़िलाफ़ कूड़ा इल्ज़ाम लॻाइण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। 5 ॾींहं जो टाइम ॾियो, असां तव्हांखे फ़ैसिलो ॾींदासीं। टाइम ॾेई करे बि असांखे उन्हनि फ़ैसिलो सम्झ न आया। बाद में वरी मां हुनजे ॻोठ वियो आहियां, मिठड़ ख़ासि केले खे ॿुधायो आहे, उनजे मारोड़ थिए त उनखे ॿुधायो आहे, सारंग खे ॿुधायो आहे। मां तव्हांजे वरी ॿियो चकर पायो आहे। महिरबानी करे तव्हां मूंसां तामुन कयो, मूंखे फ़ैसिलो ॾियो या मूंखे मुतमिन कयो। उन्हनि जा लफ़्ज़ या त तव्हांखे पधराए वञी, असां कॾहिं मुंहिंजी ज़मानत त परे ॻाल्हि आहे, पर असांजे मुलाक़ात ते बि कोन ईंदासीं। जॾहिं मां 7 तारीख़ जे मथां FIR कढाई आहे त उहो बिल्कुलु ख़िलाफ़ थी विया आहिनि। असांजे घटि माना ॻाल्हाइण, प्रेशर ॾियणु, धमकियूं ॾियणु, लियाकत जेल में हुजण जे बावजूद बि उते जॾहिं तूं मोटरसाइकिल ते चढ़ियो आहियां, तूं चढ़ंदे कुझु बि करे चङे वरी तंहिंखे ॿुधाए वञी। हिननि वधीक चयो त ख़ासि केली बिरादरीअ लाइ असां वटि इज़त आहे, पर ही ॾोहारी क़िस्म जा माण्हू आहिनि जिन असांजो ॾोह कयो आहे, हाणे ॾोह वापसि करण बजाए उल्टो धमकियूं ॾियनि पिया। हिननि वधीक त कुझु सहाफ़ी पंहिंजे मुक़दस पेशे खे ग़लति इस्तेमालु करे उन्हनि खे तहफ़ुज़ ॾियनि पिया। हिननि SSP नौशर फ़िरोज़ खां मुतालबो कयो त ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं लियाकत ख़ासि केली ऐं गुलाम हैदर ख़ासि केली खां फुर थियल मोटरसाइकिल वापसि कराए ॾोहारियुनि खे सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ऐं ख़बर आहे सखर मां त मेयर सखर बैरिस्टर रसलान इस्लाम शेख पारां सिंध हुकूमत जे सहकार सां गुलाम मोहम्मद महर मेडिकल कॉलेज अस्पताल सखर में कोरोना वायरस जे चकास लाइ बायो सेफ्टी लेवल 3 जी जदीद लेबोरेटरीअ जो इफ़्तिताह कयो। लेबोरेटरीअ में रोज़ाना 300 टेस्टूं थी सघंदियूं। टेस्टिंग किट्स सां गॾु ॿियो सामान ऐं PRC जूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं आहिनि। इफ़्तिताह खां पोइ मेयर सखर इस्लाम शेख मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुख़्तसर वक़्त में लेबोरेटरीअ जो क़याम वॾी कामयाबी आहे। असां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जा थोराइता आहियूं, जंहिं थोरे वक़्त में हंगामी बुनियादनि ते लेबोरेटरीअ जे क़याम जी मंज़ूरी ॾिनी। लेबोरेटरीअ जे क़याम सां मक़ामी सतह ते टेस्टिंग जी सहूलियत मिली सघंदी। उन मौक़े ते MS डॉक्टर तस्लीम अख्तर खेमसाणी टेक्निकल स्टाफ पारां मशीनरी जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वई। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु सूरत हाल खे यादो रखंदे ख़त ज़रिए वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह खे सखर में कोरोना जी टेस्टिंग लेबोरेटरीअ जे क़याम जी दरख़्वास्त कई वई हुई, जंहिं ते वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सखर में लेबोरेटरीअ जे क़याम जी मंज़ूरी ॾिनी ऐं अॼु कोरोना टेस्टिंग लेबोरेटरीअ में अमली तौर ते कमु शुरू कयो वियो आहे। ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट